15वीं सदी जो है स्कूल है। 15वीं सदी में स्कूल हले थो, जंहिंजी बिल्डिंग बिल्कुलु मसमार थी प्लाट थी वही है। अॼु हिन बाग में ही ॿार पढ़नि था ऐं हिन स्कूल जी इनरोलमेंट जेका आहे उहा पौणा 200 आहे। हाँ पौणा 200 ॿार, जंहिंमें हाँ 100 भी कोन थो अचे। सिर्फ़ु हिन हालत जे करे 100 ॿार ईअं खणी सम्झो त तालीम खां मुतासिर आहे, जेको ॿाहिरि आहे, जेको तालीम जिनखे नथी मिले, जंहिंजे सिर्फ़ु सड़ वजह इहा आहे त हिन स्कूल खे बिल्डिंग न आहे, बिल्कुलु मसमार थियल आहे ऐं फर्नीचर जेकॾहिं हिते रखूं था त ही ॿार खुलियल आहे, खजी वेंदो। हिन स्कूल खे को बि जेको आहे चौकीदार कोन्हे मिलियल, हेॾे सारे वॾे स्कूल खे, ऐं काई बि ॿी सहूलियत बि कोन्हे का। मां पंहिंजे अथॉरिटीज़ खे गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे अहिड़े 15वीं सदीअ जे दौर में असां सिंधी क़ौम ते रहम कयो, असांजे स्कूलनि जी मालिकी कयो, हिननि जी बिल्डिंग जो बि को जेको आहे सो को न को तदारुक कयो ज़रूरु जल्दी जेको आहे सो, त जीअं ही असांजी तालीम जेको आहे सो चङे नमूने हली सघे। ऐं उन खां पोइ मां पंहिंजे ऑफिसर साहिबान खे बि गुज़ारिश कयां थो त का हिकिड़ी बदिलीअ जो ई मुआवज़ो हिन स्कूल ते जेको आहे सो ख़र्च करे हिन स्कूल जी तालीम खे रवां दवां कयो वञे। उस्ताद मोहम्मद ज़करिया बुर्ड़ो, सदर पेटे लफ्ताल कारोड़ी।